नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे जामशोरो मां ख़बर ॾींदा हलूं त जामशोरो ज़िले में कमु कंदड़ समाजी तंज़ीम थरदीप इलाइक़े जी तरक़ी, जंहिंमें बग़ैर व्याज कर्ज़ ॾियणु, बेवान जी मदद करणु, साफ़ पाणी जी फ़राहमी ऐं मुफ़्त इलाज जी सहूलियतुनि समेत ग़रीब औरतुनि खे हुनरी सिख्या ॾियण लाइ इंचार्ज ज़ियारब काका जी अॻुवाणी में रनी कोट में हिकु रोज़ा सेमिनार मुनक़द करायो वियो, जंहिंमें मुज़ाकरा इलाइक़े जे समाजी औरतुनि समेत तालीमी माहिर रसूल बख़्श मेमण, थरदीप मैनेजर नुसरीन नाज़, अशोक माली, रफ़ीक मल्हा ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। संदसि चवणु हो त थरदीप हमेशा जामशोरो जे पसगिरदाई में पुठिते पियल इलाइक़े जे माण्हुनि खे बुनियादी सहूलियत मुहैया कयूं आहिनि, जंहिंमें ग़रीब बेसहारा औरतुनि जी माली सहायता लाइ पिणु खोड़ सारा प्रोग्राम तरतीब ॾिना आहिनि ऐं आईंदा बि अहिड़नि इलाइक़नि में मुस्तहिक़ ऐं बेसहारा माण्हुनि जी ख़िदमत कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।